पहिरीं त मां तव्हांखे पर्सनल मुबारकूं ऐं तव्हांजी सॼी टीम दरिया ख़ान आहे, साईं रफ़ीक मल्ला आहे, ॿी जेका बि संगत आहे उन सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं जामी साहब खे मुबारकबाद असां सुबुह ॾेई छॾी हुई, पर दरहक़ीक़त तव्हांखे मुबारकबाद ॾियूं था त मां जामीअ खे तव्हां यादि कयो आहे। जामीअ जी ज़िंदगी जा जेकॾहिं पाण पहलू जांचींदासीं ऐं ॻोल्हींदासीं त जामी पेटारनि रहियो आहे। पेटारनि रहण जो मक़सदु इहो आहे त उहो पंहिंजे तइलीमी कैरियर में तमामु वॾो होशियारु ऐं ज़हीन शागिर्दु रहियो आहे। उनखां पोइ उनजो ॿियो सफ़रु सियासी सफ़रु आहे, उहो सफ़रु उनजो अवामी तहरीक ऐं परहेज साहिब सां रहियो आहे। ऐं इहो आइडियल दौर हो जेको जामी चांदी साहिबु परहेज साहिब सां गॾु गुज़ारियो। उन दौर में आकाश अंसारी जहिड़ो माण्हू, अयूब शेख जहिड़ो माण्हू, ज़ाहिदा शेख, इन क़िस्म जा पढ़ियल लिखियल माण्हू जेके हुआ उहे परहेज साहिब सां गॾु हुआ। ऐं परहेज साहिब जो बि पंहिंजो वॾो हिकिड़ो सिंध जे क़ौम पर सियासत में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हिकिड़ो जेको हुन जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन परहेज साहिब जो आहे, छाकाणि त हाणे जामी ते पाण ॻाल्हायूं पिया त पाण खे ईमानदाराना शयुनि खे रखण जी ज़रूरत आहे। वॾो कंट्रीब्यूशन जेको आहे उहो इल्मी अदबी जेको पोरियो आहे परहेज साहिब जो हिकिड़ो उहो, ॿियो परहेज साहिब जो जेको सफ़ा मिटीअ में दसियल माण्हू, कूली, मेघवाड़, बागड़ी, विश्ने जहिड़ा ॾाढे कादर रांटे जहिड़ा इन्हनि माण्हुनि खे मिटीअ मां खणी सिंध जो लीडर बणाइण जो जेको आहे क्रेडिट सो आहे परहेज साहिब वटि। त उन मकतब फ़िक्र सां हिन जो वास्तो आहे ऐं उन पली जे ई मकतब फ़िक्र जे करे हुन जो जेको पार्टी जो कल्चर लिखण ई पढ़ण जो हो त उन जो उनते तमामु वॾो अॼु बि तव्हां उनजे लिखण में महसूसु कयो त तमामु वॾो इंदस आहे। ऐं उन निभायो बि आहे परहेज साहिब सां। परहेज साहिब जो समूरो हिकिड़ो पंफलेट बि जेको परहेज साहिब लिखियो कंहिं ॿिए जे नाले ते बि, त सियासी अदब जे नाले सां उन मुख़्तलिफ़ वॉल्यूम में तमामु वॾा वॉल्यूम छपाए उहो जेको सो पंहिंजे इदारे तरफ़ां उहे पढ़ण लाइ माण्हुनि खे पेश कया आहिनि। ख़ुदि जामी साहिब जो बि जेकॾहिं अदब जो लिखणी जो जाइज़ो वठंदासीं त जामी साहिबु पाण शाइर बि सुठो आहे, तमामु सुठी हुन शाइरी पंहिंजे अवाइली दौर में बि कई। हाणे ताज़ो ॿ चारि ॾींहं पहिरीं 15-20 ॾींहं पहिरीं हुन पंहिंजी शाइरी तमामु तवील नज़म जेके आहिनि उहे फेसबुक ते शेयर कई, जेका हाणे हुन ताज़ा लिखिया हुआ। उन शाइरी पढ़िजे थी, उन नज़म जो स्टाइल पढ़िजे थो त हसन दर्स जे हम लेवल जेको सो हू शाइर असांखे महसूसु थिए थो। हुन में ॿ चारि जेके शाइर हुआ जंहिंमें अहमद सोलंगी हो, हसन दर्स हो, त इन नज़म जे शाइर में अयूब खोसो हो, इन लेवल जो जामी चांडियो तव्हांखे शाइरीअ में नज़म में शाइर मिलंदो। गज़ल बि हुनजा आहिनि। अदब में हुनजो सियासी अदब जेको आहे उहो इंतई ताक़तवर आहे। मूंखे ख़बर न आहे, मां हुनजी कहाणियूं कोन पढ़ियूं आहिनि, नावल हुनजा मूं न पढ़िया आहिनि, पर सियासी अदब जेको हुन लिखियो आहे उहो इंतिहाई ज़बरदस्तु आहे। काफ़ी शयुनि ते माण्हू मुधल हूंदा आहिनि, पर जामी कॾहिं बि उन्हनि शयुनि ते मुधल न आहे। मसलन जामी एमक्यूम ते पहिरें ॾींहं खां क्लियर आहे। एमक्यूम ते हुन किताबु लिखियो हो जेको पोइ वरी फ्रेंड में छपियो बुकलेट जी सूरत में, पोइ वरी किताबी सूरत में बि आयो हुनजो। त एमक्यूम जे मामले में माण्हू मुधल हुआ, क़ौम परस्त लीडर मुधल हुआ, समाज मुधल हो, उन्हनि खे वॾो मुहबतनि करे पेश कयो पियो वियो, आज़ादी पसंदि करे पेश कयो वियो, ईअं महसूसु थियो पियो ॼण सिंधु ई आज़ादु कराए ॾींदा। जामी हुन ते बाज़ाब्ता किताब लिखी, एमक्यूम जी सॼी हिस्ट्री तारीख़ उहो सभु लिखी साबित कयो त एमक्यूम टेररिस्ट तंज़ीम आहे, दहशतगर्द आहे। अॼु तव्हां मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंसूं पढ़ो त तव्हांखे उहो साॻी ॻाल्हियूं मिलंदियूं जेके जामी लिखत मां। असां STP बि उन क्रेडिट में शामिल आहे त उहा बि सदाईं एमक्यूम जे मामले ते क्लियर रही आहे। त जामी साहिब जो हिकिड़ो जेको पासो आहे सियासी अदब वारो, इंतई ताक़तवर पासो, उनजो जेको तज़ियो आहे उन में जेकॾहिं तव्हां तज़िये जो पासो तव्हां हुनजो पढ़ंदो त उन में तव्हांखे पहिरीं जेको मिलंदो सो तमामु भरपूर अंदाज़ में तव्हांखे उत्साह मिलंदो। शयुनि खे जेको पेश करण जो हुनजो अंदाज़ आहे उहो इहो आहे त शयुनि में उहो उत्साह तमामु घणो ॻोल्हींदो आहे ऐं माण्हुनि खे समाज हिकु उत्साह ॾींदो आहे। पोइ हुनजे कमज़ोर पासनि ते ॻाल्हाईंदो आहे। असां वटि अक्सर माण्हू ईअं थींदा आहिनि त माण्हू रुॻो कमज़ोर पासा ॻोल्हींदा आहिनि, चङा ई माण्हुनि खे ॾिसण में कोन ईंदियूं आहिनि, यादि ई कोन पवंदियूं आहिनि। माण्हू छाकाणि त नेगेटिव घणा हूंदा आहिनि, इन करे माण्हुनि खे नेगेटिविज़म पसंदि में ईंदो आहे, उन ते घणो लिखंदा ऐं ॻाल्हाईंदा बि आहिनि। पर जामी चाली जी इहा क्वालिटी आहे त हू नेगेटिव पासनि ते लिखण सां गॾु पहिरीं उत्साह जो पासो वठे थो, पहिरीं चङाई जो पासो वठे थो, पोइ समाज जी जॾहिं उहो तज़ियो करे थो त नेगेटिव जेके आहिनि मनफ़ी जेके हुन जूं सोचूं आहिनि समाज जे अंदरि माण्हुनि जूं, फर्दनि जूं, पार्टियुनि जूं, कबीलनि जूं, उन ते हू लिखणु शुरू करे थो। ऐं पोइ आख़िर में हू हल ज़रूरु ॿुधाए थो। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि हल न ॿुधाईंदा आहिनि। आयतुल्ला ख़ुमैनी जो उस्ताद हो अली शरीय ते, उन तव्हां सभिनी दोस्तनि चयो त क़ौमी दानिश्वर आहे। अली शरीय ते जो चवणु हो त ईरान में दानिश्वर तमामु घणा आहिनि, ईरान खे दानिश्वरनि जी ज़रूरत कान्हे का। उनजो चवणो हो त ईरान खे दीदावरनि जी ज़रूरत आहे। दानिश्वर जी नज़र हूंदी आहे 10-15 सालनि ते, 20 सालनि ते, 25 सालनि ते।
दीदावर जेको हूंदो आहे उन नज़र जेका आहे उहा सदियुनि ते हूंदी आहे। आज़म चयो मेरे दीदावर हो मेरे दानश्वर हो, उन मुखातिब थियो हो, उर्दू में जो मशहूरु नज़म आहे। त जामी जो इहो पासो जेको आहे सियासी अदब वारो जेको पासो आहे उहो तमामु ताक़तवर ऐं सगारो पासो आहे। उहो पंहिंजे गुफ़्तगू में ॾाढो नरम ऐं मुलायम ऐं लतीफ़ आहे। हुनजी ॻाल्हि करण जो अंदाज़, हुनखे शयुनि खे पेश करण जी पेशकश जो अंदाज़, उन्हनि खे शयुनि खे आम सितत ऐं हेठी सितत जे साम्हूं वेठल माण्हू जे आॾो ॻाल्हाइजे ऐं उहो ईअं सम्झिजे त उहो माण्हू ईअं सम्झे ॼण जामी चानी न पियो ॻाल्हाए पर आउं पियो ॻाल्हायां। हुनजो लहजो, हुनजा पहाका, हुन जूं शाइरी जो पढ़ण जो अंदाज़, इहो जेको मकतबे फ़िक्र कलीज जो मकतबे फ़िक्र आहे, उन मकतबे फ़िक्र मां जेको गुफ़्तगू जो अंदाज़ सिखी आयो आहे उहो इंतिहाई पुरअसर आहे। इन करे हाणे मुंहिंजी ताज़ी मुलाक़ात थी जामी साहिब सां, इस्लामाबाद में बि लेक्चर करे थो, लाहौर में बि लेक्चर यूनिवर्सिटी में करे थो, साईं मुल्तान यूनिवर्सिटी में लेक्चर करे थो, कराची यूनिवर्सिटी में लेक्चर करे थो, अमेरिका वञे थो, बर्तानिया, मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहो वञे थो। हुन जी रुगो सिंध ते नज़र कान्हे का। मसइलन पाकिस्तान जे अंदरि तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त वफ़ाक़ियत फेडरेशन ते जेकॾहिं को माण्हू दस्तरस रखंदड़ माण्हू पाकिस्तान जे अंदरि आहे त ओनली मैन जेको आहे फ़क़ति हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो जामी चाहींदो आहे। माना फेडरेशन जे बारे में जेको असीं ख़ुदि फेडरेशन में रहूं था, इन करे फेडरेशन जे बारे में तव्हांखे जेके बि मुंझारा हुजनि, फेडरेशन कीअं हुजणु खपनि, फेडरेशन में रहिजे कीअं, फेडरेशन में क़ौमुनि जो मुस्तक़बिल कीअं हुजणु खपे, फेडरेशन में ॿोलियूं कीअं हुजणु खपनि, इन ते जेको इल्मु आहे जामी चांडी साहिब वटि कंहिं वटि कोन्हे सिंध में। माना पाकिस्तान सॼे में उहो हिकिड़ो वाहिद माण्हू आहे। इन करे असां जेको 19 तारीख़ सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कॉन्फ्रेंस कयूं पिया त हुनजो मौज़ू असां जामी चांडी खे ॾिनो आहे त वफ़ाक़ी निज़ाम में ॿोलियुनि जो किरदारु छा हूंदो आहे। त इहो पासो जेको हुनजो आहे इहो ज़बरदस्त क़िस्म जो तनक़ीद सहण जो बि हुन वटि तमामु घणो ॾांहुं आहे, खिली तनक़ीद सहे थो। मसइलन हाणे काइम अली शाह ह्यूमन राइट्स कमीशन जो हुनखे मुशीर मुक़ररु कयो पिए, माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं पिए, जामी साहिब क़बूलत कई तव्हां मुशीर थियण लाइ तयारु आहियां। पर जॾहिं समूरनि माण्हुनि सॼी सोसाइटी प्रेशर विधो जामीअ ते त न ई त तूं पुलिस पार्टी ते तनक़ीद कंदो रहियो आहीं, पुलिस पार्टी जे ख़राबियुनि ते लिखंदो रहियो आहीं, तूं मुशीर कीअं थो थी। तोड़े जे कुझु माण्हुनि दलील बि ॾियणु शुरू कया अथई, जामी साहिब ॾाढो भलो कमु करे पियो, इंसानी हक़नि जो मुशीर थींदो, काइम अली शाह जो काइम अली शाह खे ॿुधाईंदो हाणे टारगेट किलिंग कान थींदी ऐं हाफ फ्राई फुल फ्राई न थींदी, जामीअ जे हक़ में ॻाल्हाइण पियो शुरू कयूं। पर जामी जॾहिं महसूसु कयो त मुंहिंजो फ़ैसिलो ग़लति आहे त उहो बेक थियो ऐं इहो सभिनी जी आॾो चई त मां इहो मुशावरत नथो वठां। त इहा बि हिकिड़ी जेका तनक़ीद ॿुधिजे ऐं पोइ हुनखे बर्दाश्त कजे, सहजे, सहप वारो जेको रहियो जामी साहिब जो आहे, इहो बि आउं सम्झां थो सिंध में तमामु घटि माण्हू आहिनि जिन माण्हुनि वटि इन क़िस्म जो रवियो आहे ऐं उहो तनक़ीद ॿुधनि था, असां ताईं बर्दाश्त कनि था। इन करे जामी जो आउं सम्झां थो त हिन जेको हीउ ॾहाको आहे बहराननि जो ॾहाको जेको आहे, तंज़ीमी बहराननि जो ॾहाको, फ़िक्री बहराननि जो ॾहाको ऐं सक़ाफ़ती बहराननि जो ॾहाको जेको असां वटि हले पियो, उन ॾहाके में जामी जो जेकी बि लिखणियूं आहिनि जेकी गुफ़्तगू आहे उनजा तमामु वॾा हिन सिंध ते असरु पवणा आहिनि। मसइलन जीअं दोस्त कंहिं ॻाल्हि कई त मज़हबी इंता पसंदीअ ते इंतिहाई क्लियर आहे त इहो सिंध लाइ इंतिहाई ख़तरनाक जेका बीमारी आहे असां सभिनी खे वेड़े वेंदी मारे वेंदी। मतिलबु 23,000 हैदराबाद डिवीज़न जी सनाउल आबासी जी रिपोर्ट आहे त 23,000 मदरसा हैदराबाद डिवीज़न में जेके टेररिज़म में इन्वॉल्व आहिनि, कंहिं वक़्तु बि सॼी सोसाइटी खे उहो ब्लास्ट करे सघनि था। त जामी साहिब उन ते तव्हां ॾिसो त तमामु ज़बरदस्त लिखंदो रहियो आहे। हुनजा पर्चा फ्रेंडम जेको अचे थो उहो इंतिहाई मयारी सिंध में सारंगा जो उहो एडिटर आहे, टिमाई उहो अचे थो सारंगा, उहो उन में उनजो कमाल जूं लिखणियूं आहिनि। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेके बि ॿ चारि माण्हू सिंध जे अंदरि लिखण वारा आहिनि उन्हनि में जामी चांडियूं ऐं नसीर महमूद जेके आहिनि इहे इक्यूल आहिनि। ॿई जेके माण्हू आहिनि सिंध दोस्तीअ में इहो कंप्रोमाइज़ करण खां सवाइ तनक़ीद तरक़ी पसंदि पार्टी ते था कयूं, डॉक्टर कादर नज़ीर अयारी आहे, तनक़ीद SUP ते था कयूं, तनक़ीद अवामी तरीक़े ते था कयूं, इन सभिनी खां वधीक चढ़ी करे उहा तनक़ीद रुगो इन खे साम्हूं रखंदा आहिनि त सिंध जेका आहे उहा मुक़दस तंज़ीम आहे। समूरनि खे पढ़ूं था पर इन ॿिनि माण्हुनि खे जॾहिं पढ़ूं था त इहो ईमान पुख़्तो थिए थो त हे असांजा क़ौमी दानिशवर आहिनि। बाक़ी ॿिया जेके आहिनि से ईअं मिड़ई रदी जी टोकरियुनि में विनल माण्हू आहिनि। त इहे आउं सम्झां थो त जामी चांडी साहिब जो जेको सिंध जे अदब, सियासी अदब में, शाइरी में, सियासत में जेको कंट्रीब्यूशन आहे उहो तमामु शानदार आहे। मुंहिंजी जामी सां बि इहो कचरो थींदो रहंदो आहे, जॾहिं वञणु थींदो आहे हुन सां मुलाक़ात थींदो, छा कंदे असीं पॉलिटिकल वर्क करियूं, असांखे दानिशवरनि जे नज़र जी, उन्हनि जी गुफ़्तगू जी, उनजे थेम्स जी, ख़्यालनि जी तमामु सख़्तु ज़रूरत पवंदी आहे। त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कचरी कंदा आहियूं, जामीअ सां बि इहा कचरी थींदी आहे त तो जहिड़ो माण्हू जी सियासत में हुजे त घणो कुझु करे सघे थो, छाकाणि त तव्हां वटि इल्मु आहे, अक़ुलु आहे, सम्झ आहे, पर उहो शायदि अञा ज़हनी तौर ते तयारु कोन्हे को त कंहिं बि पार्टी में शामिलु थी ऐं सियासत करे। त जामी जहिड़नि माण्हुनि जी सिंध जी सियासत खे बि ज़रूरत आहे। 7 जी वियल
सियासत जेका आहे सिंध जी जेका मुतहरिक ऐं सरगर्म नथी थिए, माण्हुनि खे फ़ाल किरदार अदा करण लाइ उत्साह नथी ॾिए, जामी जहिड़ा माण्हू जी सियासत में अची वञनि था हुजनि त इहे कराए था माण्हू थी सघनि था। जेको ॿीहर आऊं सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो जामी साहिब जे जनम ॾींहं जी। हिन क़िस्म जूं तकरीबूं इहे तकरीबूं थियणु खपनि। त हीअ असांजी महदूद माण्हुनि ताईं हीअ तकरीबूं जेके आहिनि हीअ असीं सभई हिक ॿिए खे सुञाणूं था, सम्झूं था ऐं हिन सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु आहियूं। जामी जे बारे में घणनि माण्हुनि खे ख़बर कान्हे, उन्हनि ताईं हीअ ॻाल्हियूं पहुचणु खपनि त हिननि थोरो इनखे वसी कयो। असांजे जे हिसे जो जेको कमु हुजे, मसइलनि तव्हां असां ते रखंदा कयो, अदा बैनर असीं ठाहे तव्हांखे ॾींदासीं, अदा 500 रुपया असीं तव्हांखे ॾेई वठंदासीं। ईअं जेतिरो बि असां खां कंट्रीब्यूशन तव्हां घुरंदो, असां अॻे बि तव्हांखे ऑफर ॾिनी आहे ऐं हींअर बि चऊं था त जंहिं बि शइ जी तव्हांखे ज़रूरत हुजे असीं हाज़िर हूंदासीं। त हिनखे थोरो क्लब खे वसी करणु खपे। हीअ जेके असीं महदूद माण्हू आहियूं, इहे कंहिं न कंहिं शिकिल में सियासी कारकुन बि आहियूं, समाजी अॻवान बि आहियूं, शयुनि खे सम्झूं था, पर जेके माण्हू शयुनि खे नथा सम्झनि उन्हनि ताईं हीअ ॻाल्हि पहुचणु खपे। सो हिकु दफ़ो ॿीहर सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मां सम्झां थो त सभिनी खां घणो वक़्तु बची सियासत जा हुनजी ज़ाती ज़िंदगी जा अलाई पासा ते ॻाल्हाए सघे थो, पर छाकाणि त सभिनी मुख़्तसर ॻाल्हायो आहे, इन करे एतिरामनि असांखे बि मुख़्तसर ॻाल्हाइणो आहे। ऐं सभिनी दोस्तनि जो पुराइतो आहे, ख़ुशूसन शाल ते दिलि में दिलि फोरम जो, ऐं उमेदु कयूं था त हीअ सरगर्मी जारी रहे। महिरबानी। साईं